वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चीन जे अहम दौरे हांगझो पहुतल। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ हांगझो में पाकिस्तान चाइना बिज़नेस टू बिज़नेस इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। पाकिस्तानी ऐं चीनी कंपनियुनि विच में सहकार ऐं सीड़पकारी जे मुआहदनि तोड़े मुफ़ाहमती याददाश्तनामनि ते सहियूं कयूं वेंदियूं। वज़ीर-ए-आज़म कॉन्फ्रेंस खे बि ख़िताब कंदो। शहबाज शरीफ नाले वारनि चीनी कंपनियुनि सां मुलाक़ातूं कंदो। चीन जे वॾे होल्डिंग कंपनी जे हेडक्वार्टर जो बि दौरो कंदो, जंहिं दौरान मुआहदनि ते सहियूं कयूं वेंदियूं। जंहिंखां पोइ वज़ीर-ए-आज़म बीजिंग रवानो थींदो। अमेरिकी सदर ट्रंप दावा कई आहे त ईरान ढील ते ॻाल्हियूं मुकमल थियण जे वेझो आहिनि। मुआहिदे जे आख़िरी मामलनि ते ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। ईरान ढील जो ऐलान जल्द थियण जो इम्कान आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर सऊदी, इमाराती, कतर, तुर्किया ऐं मिस्र जे सरबराहनि सां बि ॻाल्हायो आहे। मुस्लमान मुल्कनि जे अॻुवाणनि सां ॻाल्हियूं हाकारी रहियूं। ईरान मुआहिदे खां पोइ हुर्मज़ लंघ बि खोलियो वेंदो। ईरान ऐं अमेरिका विच में अॼु कंहिं बि वक़्तु डील थियण जा इम्कान। ईरान हचा कयल यूरेनियम जे ज़ख़ीरे तां हथु खणण जे लाइ तयारु आहे। न्यूयॉर्क टाइम्स जे ॿिनि अमरीकी अमलदारनि जे हवाले सां दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त ईरान ऐं अमेरिका ॻाल्हियुनि जे मुसवदे खे क़तई शिकिल ॾेई छॾी आहे। ॻाल्हियुनि में ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ, अमरीकी नायब सदर जेडी वैंस, ख़ासि एलची स्टीव विटकॉफ ऐं सदर ट्रंप जो न्याणो जैरेड कुशनर शामिल आहिनि। अमन मुआहिदे जो मुसवदो ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत खे आख़िरी मंज़ूरी जे लाइ मोकिलियो वियो आहे। यूरेनियम जे ज़ख़ीरे तां हथु खणण बाबति तफ़सीली मुआहिदे खां पोइ शुरू थींदड़ ॻाल्हियुनि में तइ कया वेंदा। ईरानी अमलदारनि तरफ़ां अञा ताईं अहिड़ी दावा जी तस्दीक न कई वई आहे। बरतानवी ख़बरूं इदारे जो चवणु आहे त ॼाणायल मुसवदो 3 मरहलनि ते ॿधलु आहे, जंहिंमें जंग जो ख़ात्मो, हुर्मत लंघ जे बहिरान जो ख़ात्मो ऐं 30 ॾींहनि वारियूं ॻाल्हियूं जारी रखणु शामिल आहे। अमेरिकी अख़बारनि फील्ड मार्शल आसिम मुनीर खे ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जो अहम चाकड़ी करार ॾेई छॾियो। वाशिंगटन ऐं न्यूयॉर्क टाइम्स दावा कई आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरान अमेरिका ॻाल्हियुनि में सभ खां वॾे चाकड़ी जो किरदारु अदा कयो। मुआहिदे जे मुसवदे खे आख़िरी शिकिल ॾियण जे लाइ अमेरिका ऐं ईरान जे अॻुवाननि सां मुलाक़ातूं बि कयूं। पाकिस्तान ख़िते में अमन जे लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदो। उमेद त असां जल्द ईरान ऐं अमेरिका में ॻाल्हियुनि जे ईंदड़ दौर जी मेज़बानी कंदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफ़ां अमरीकी सदर ट्रंप जे अमन कोशिशुनि जी वाखाण। संदसि चवणु आहे त अमरीकी सदर ख़िते में अमन जे लाइ इस्लामी मुल्कनि जे अॻुवाननि सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई। ट्रंप सां ॻाल्हि ॿोल में फील्ड मार्शल आसिम मुनीर पाकिस्तान जे नुमाइंदगी कई। संदसि कोशिशूं क़दुरु जोॻियूं आहिनि। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में कुझु अॻभराई थी आहे। ईरान सां जंग बाबति सुठी ख़बर जे लाइ पुरउमीद आहे। इम्कान आहे त जंग जे ख़ात्मे जे लाइ ईरान मुआहिदो अॼु क़बूल करे वठंदो।
कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान ऐं यूएई जे सदर विच में टेलीफोन ते राब्तो। खिते जी ताज़ी सूरत हाल, ईरान बाबति सफ़ारती हल बाबति ॻाल्हियूं। इलाक़ाई सलामती ऐं इस्तेहकाम जे लाइ सफ़ारती कोशिशुनि ते ज़ोर ॾिनो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो मुख़्तसिर इंतहाई अहम ईरान जो दौरो मुकम्मल। ISPR जो चवण आहे फील्ड मार्शल आसिम मुनीर जी ईरानी सदर मसूद पज़ेशिकियान, ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाक़िर कालिबाफ सां मुलाक़ातूं कयूं, जंहिं दौरान खिते में छिकताण घटाइण ऐं अमन इस्तेहकाम बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं। ओलह एशिया जे सिक्योरिटी बाबति सफ़ारती कोशिशुनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पाकिस्तानी हुकूमत ऐं फ़ौज जूं मुख़लिसाणियूं कोशिशूं खिते में मुस्तक़िल अमन जो रस्तो खोले सघनि थियूं त ईरानी हथियारबंद फ़ौज जे साबित क़दमी ऐं दिलैराणी मज़ामत ॻाल्हियुनि जे अमल खे मज़बूत कयो। पाकिस्तान में ईरानी सफ़ीर रज़ा अमीर मुक़दम जो घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां फ़ोन ते राब्तो। ॻाल्हियुनि जी कामयाबी ते मुबारकबाद बि ॾिनी। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जो टियाकड़ी वारियूं कोशिशूं क़ीमती आहिनि। पाकिस्तान तरफ़ां टियाकड़ी जी शुरूआति ऐं मुख़लिसाणियूं कोशिशूं अॻु भराई जो अहम कारण आहिनि। अमरीकी सेनेटर लिंडज़ी ग्राहम चयो आहे त ईरान सां मुआहिदो इसराइल जे लाइ हिकु वॾो सिक्योरिटी चैलेंज बणिजी सघे थो। जंगबंदी जो मुआहिदो ईरान खे हिकु वॾी ताक़त बणाईंदो ऐं अहिड़ी सूरत हाल में तेहरान जी सलाहियत खिते में मुस्तक़िल दॿाउ जो सबबु बणिजी सघे थी। ईरान जो हुर्मुज़ लंघ ते कंट्रोल ऐं नार मुल्कनि खे निशानो बणाइण जी सलाहियत ख़तरनाक आहे। कोयटा वेझो मुसाफ़िर ट्रेन खे निशानो बणाइण जी कोशिश। चमन फाटक वेझो रेलवे ट्रैक ते धमाके में 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त धमाके में ट्रेन खे जुज़वी तौर ते नुक़सानु पहुतो। वाक़े खां पोइ पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस खे कोयटा स्टेशन ते रोकियो वियो। ईद उल अज़हा वेझो ईंदे ई माल जी पिड़ियुनि में रश वधी वई। वापारियुनि पारां घटि अघ मिलण जूं दाहूं ऐं ख़रीदार ढोर महांगा हुजण जूं शिकायतूं करे रहिया आहिनि।
वाशिंगटन में व्हाइट हाउस वेझो चेक पॉइंट ते हथियारबंद जी फायरिंग, पुलिस जी जवाबी कार्रवाई में हमलावर मारिजी वियो। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त व्हाइट हाउस वेझो हिकु चेक पॉइंट ते हथियारबंद फायरिंग कई। सिक्योरिटी एहलकारनि जी जवाबी फायरिंग में जवाबदार मारिजी वियो, जंहिंजी मेरीलैंड रियासत जे निसायर बेस्ट तौरु सुञाणप कई वई, जेको ज़हनी मसइलनि जो शिकार हुयो। अॻ में सेक्रेट सर्विस एहलकारनि सां तकरारनि में मुलविस रहियो हो। एहलकारनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वाठोड़ो दम ॾेई छॾियो। हिकु एहलकार बि ज़ख़्मी थी पियो हो। फायरिंग जे वाक़े खां पोइ व्हाइट हाउस खे लॉकडाउन कयो वियो, जेको जल्द ई ख़तमु कयो वेंदो। ऐं हूसड़ी वेझो वाह मां औरत ऐं मर्द जा लाश हथ, मक़ामी माण्हुनि लाश लुणंदे ॾिसी पुलिस खे इतलाह कयो। पुलिस ऐं रेस्क्यू टीम पुजी लाशनि खे पाणी मां कढाए अस्पताल मुंतक़िल कया। हथायल औरत ऐं मर्द जे लाशनि जी सुञाणप न थी सघी।